वालेकुम दोस्तों की आयो उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी दोस्तों आऊं तांजो साथी मेज़बान वफ़ा सुमरुल्ला होती साथियों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकु दर्द भरी कहानी आई। जी दोस्तों हिकु महांगाई जो दर्दनाक दौर ऐं ॿियो त वरी जेका सा बीमारी इंसान खे जेका सा उॾोही वांगुरु खाई वेंदी आहे। हीअ असांजे इलाइक़े जो हिकु मिसकिन माण्हू आहे। जी हाँ, समाजी वर्कर पंहिंजे टाइम जो हो, पर अॼु हिन खे बीमारी हिन जी इहा हालत करे छॾी आहे। हिन जो नालो सॼणमल मेंघवाड़ आहे। ही पाण जेका आहे सा हिकु मिसकिन घराणे सां तालुक़ु रखे थो। इंतिहाई बिरादरियुनि जे लाइ काफ़ी सारियूं जूं जेके आहिनि से कोशिशूं आहिनि, पर अॼु पाण ही जेको आहे सो तव्हांजे साम्हूं आहे ऐं हिन जी जेका सा बीमारी तव्हांजे साम्हूं आहे। दोस्तों हिन सां तक़रीबन असांजे हिन चूंडियल नुमाइंदनि बि काफ़ी सारा वाइदा कया, जिन में DC साहब ज़िला सांगड़ ऐं उन खां अलावा ॿियनि बि काफ़ी सारनि भेण शाज़िया तमरी बि नोटिस वरितो, पर हिन जो इलाजु न थी सघियो। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलो, हीअ अरड़हं मैल ज़िले सांगड़ जे ॻोठु ग़ुलाम रसूल मेमण जो रहाकू आहे ऐं हीअ ज़िले सांगड़ जो रहाकू आहे। वधीक पाण जेको सो साईं जे पाण ज़ुबानी में आहे। जी सजन भाउ नमस्ते। नमस्ते साईं। मां पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां। जी कंहिं दौर में पीपल्स पार्टी 1977 खां वठी मां पीपल्स पार्टी जो ख़िदमतगार आहियां, वर्कर आहियां, सादिया मरीज़ जो वर्कर आहियां, जी बासित चाटे वर्कर आहियां, पर मुंहिंजी सार कंहिं बि न थी। सादिया ॾींहुं नोटिस वरितो, नोटिस में माना का शइ न थी। DC साहब आसरा ॾेई आसरनि में कहाणियूं पूरियूं करे ऐं मूंखे हाणे डॉक्टर हरदास कुमार उनमें उमेद आहे त मुंहिंजो उहो इलाजु कराईंदो ऐं हिंदू कम्यूनिटी जो मेंबर आहे। मुंहिंजी अपील आहे डॉक्टर हरदास कुमार राजेशानी खे, मुंहिंजी उमेद आहे कुमार हरदासानी, डॉक्टर राजेश कुमार हरदासानी जेके मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजो इहो इलाजु कराईंदो, मूंखे उमेद आहे। जी दोस्तों हिन जी तकलीफ़ तव्हांजे साम्हूं आहे। राति जो न सुम्ही सघे थो। हिन जे घर में अहिड़ी पोज़ीशन आहे, सच पुछो त धणी जेका आहे सा 2 वेले जी मानी बि नथो खाई सघे। हिन जे बचिड़ा जेके आहिनि से तमामु परेशान हाल आहे। हिन जो हिकिड़ो ई पुटु आहे जेको मासूम आहे, वीचारो तमामु मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे थो। त असांजी कोशिशि आहे त असांजे उन्हनि तमामु इक़्तिदार धणियुनि ताईं जेका आहे सा ॻाल्हि पहुचे ऐं हिन जो तदारुक थी सघे। जी।